अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सीरियल HRJDO न्यूज़ ऐं वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। AK डायरी जी हैदराबाद जे नौजवान न्याणी 5 मोरो जी नौजवान सां शादी करे छॾी। पुलिस ऐं माइटनि जे ख़ौफ़ खां भटकंदा वतन था। सिविल लाइन हैदराबाद जे नौजवान न्याणी बिस्मा धीअ अब्दुल रहमान शेख पंहिंजे मुड़ुसु अशरफ शेख सां गॾिजी प्रेस क्लब पहुता, जिते उन्हनि चयो त असां पाण में अज़ीज़ आहियूं ऐं बचपन खां वठी हिक ॿिए सां मुहबत कंदा आहियूं। बिस्मा चयो त 1 साल अॻु बि मुंहिंजे माउ पीउ अशरफ शेख सां मङणो करायो, लेकिन हाणे उहे उन ॻाल्हि तां फिरिया आहिनि। ईद खां पोइ मुंहिंजी शादी पंजाब में कराइण पई चाही, जेका ॻाल्हि मूंखे पसंदि न आहे ऐं मूं अशरफ खे फ़ोन करे ॿुधायो त मां तो वटि अचां थी ऐं मां तोसां शादी कंदसि, ॿिए कंहिं सां शादी न कंदसि। पोइ आउं उतां पंहिंजे जिस्म ते पातल कपिड़नि सां गॾु 5 मोरो मुश्ताक कॉलोनी में पहुतसि ऐं उते मूं ऐं अशरफ गॾिजी शहीद बेनज़ीराबाद जे अदालत में तहफ़ुज़ जे लाइ दरख़्वास्त ॾेई शादी कई आहे। अशरफ शेख चयो त मुंहिंजा साहुरा असां ॿिन्ही खे कारोकारी करे मारण जे लाइ ऐं कूड़ा केस दाख़िल करण जे लाइ हिते नवाबशाह पहुची विया आहिनि। हिननि चयो त असां अब्दुल रहमान, रुखसाना, कुर्बान, रफ़ीक, महबूब ऐं मोहम्मद ख़ान मां जान जो ख़तरो आहे। हिननि SSP मटियारी ऐं SSP शहीद बेनज़ीराबाद खां मुतालबो कयो त असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे ऐं पंहिंजी ज़िंदगी ख़ुशि गुज़ारण लाइ परेशान न कयो वञे। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।